पिरियन जी ज़ियारत शफ़ाअत इंशाअल्लाह पाड़ो नसीब हुजे। मोहतरम जावेद जतोई साहब पंजे वालिद मरहूम हाजी कमरदीन रहमतुल्लाह अलैह जे ईसाले सवाब जे लाए ये महफिल सजाई आ। अल्लाह करीम उन मरहूम जे कब्र के जन्नत जो बागीचो बनाए। अल्लाह उन जे दर्जन के बुलंद फरमाए। हिन दरबार सैयद अहमद शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जे कब्रिस्तान में जेकी भी मदफून आहिनि, अल्लाह ताला हर कब्र में नूर ऐं सुरूर दाखिल फरमाए। हाजी कमरदीन मरहूम जे बचड़न फ़कीर जावेद अहमद, फ़कीर गुलाम, फ़कीर फहद जतोई, अल्लाह ताला इन्हनि खे साले सदोरो बनाए। अल्लाह ताला इन्हनि जे अहल अयाल खे रिज़्क़ जी कुशादगी ऐं दुनिया आख़िरत जो इज़्ज़तूं अता फरमाए। ऐं जेकी तव्हां मोहब्बत मज़ा हाज़िर थिया आहियो, अल्लाह करीम तव्हां सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमाए। हिन महफ़िल जो उन्वान आहे ख़ौफ़े ख़ुदा। अल्लाह जे पाक कलाम मझां मुतअद्दिद जायुनि तां जेकी अल्फाज़ क़ुरआनी हिन फ़कीर तिलावत कया, उन्हनि में अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो, व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही, ऐं पर उहो माण्हू जेको ड्रिनो पंहिंजे पालणहार जे साम्हूं बीहण खां, पंहिंजे रब जे साम्हूं बीहण खां ड्रिनो, वनहन नफ्स अनिल हवा, ऐं पंहिंजे नफ्स खे सदुनि खां रोकियाई, फ़इन्नल जन्नत हियल मअवा, पोइ उन जी पक्की पुख्ती जाइ जन्नत जे अंदरि। नच कयो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेको माण्हू इन ॻाल्हि खां ड्रिनो त मां पंहिंजे अल्लाह जे अॻियां पेश थींदुसि, पंहिंजे रब जे हुज़ूरी में पेश थींदुसि, इन पेशी जो तसव्वुर करे, अल्लाह जे हुज़ूरी में पेश थियण जो तसव्वुर करे, पंहिंजे नफ्स खे गुनाहनि खां रोके, नफ़्सानी सदुनि खां, हवाए नफ्स खां, सफ़ाहते नफ्स खां, बुराइयुनि खां, बेहयाइयुनि खां पंहिंजो पाण खे रोकेई। क़ुरान जो ऐलान आहे, फ़इन्नल जन्नत हियल मअवा, पोइ बेशक इन ॻाल्हि में को शक शुबो न आहे त इन जो ठिकाणो, इन जे रहाइश जी पक्की पुख्ती जाइ। सुभान अल्लाह। जन्नत कहिड़ी जाइ आहे? ॻाल्हायो, कहिड़ी जाइ आहे? जन्नत। ऐं सूरह रहमान जा जेकी लफ़्ज़ हिन फ़कीर तिलावत कया, वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही, ऐं वास्ते उन माण्हू जे जेको ड्रिनो पंहिंजे रब जे साम्हूं बीहण खां, अल्लाह जे साम्हूं पेश थियण खां ड्रिनो, बस इन ड्रिजण वारे, इन ख़ौफ़ ख़ुदा रखण वारे जे लाइ रब तो फरमाए त ॿ बाग़ आहिनि। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, ॿ बाग़ आहिनि। घणा बाग़ आहिनि? ॿ बाग़ आहिनि। लिमन ख़ाफ़, जेको माण्हू ड्रिनो, ख़ौफ़ रखियईं, ख़शियत रखियईं, छाजी? मक़ाम रब्बिही, अल्लाह जे साम्हूं पेश थियण खां। अब आयो ॻाल्हाइण बंदि कयो, हिननि खे टंगुनि में सवायो पाणी आहे, इहे वेहंदा कोन।
अॼु ॾिसूं त तव्हां थकायो मूंखे या मां त तव्हांखे थकायां। भली बीठल बीठा हुजो न वेहो, मां बि छॾींदोसांव कोन। बेटे में अचण थिए थो क़िस्मत सां मुंहिंजो। मक़ाम अल्लाह जे साम्हूं बीहण। पुट जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त असां सभिनी खे अल्लाह जे साम्हूं बीहणो पवंदो, अल्लाह जी हुज़ूरी में बीहणो पवंदो। अहकमुल हाकिमीन, रब्बुल आलमीन, वाहिदुल कहार, ज़ुल जलाल वल इकराम, जब्बार, कहार, उन रब जे हुज़ूरी में असां मां हर हिक खे पेश थियणो, अल्लाह जे साम्हूं हाज़िर थियणो। ऐं पोइ इमाम तबरी रिवायत आणे थो, इन क़ुरान जी आयत जो तफ़सीर कंदे तबरी लिखे थो त मक़ाम जा मुराद छा आहे। हिकिड़े माण्हू गुनाह जो इरादो कयो, चोरी जो इरादो कयईं, ज़िना जो इरादो कयईं, शराब पीअण जो इरादो कयईं, पर पोइ दिल में इहा ॻाल्हि सोचईं त मां पंहिंजे अल्लाह जे अॻियां पेश थींदुसि, पंहिंजे रब जी बारगाह में पेश थींदुसि। जॾहिं इहो तसव्वुर अची वियुसि, जॾहिं इन अल्लाह जे हुज़ूरी जे तसव्वुर में रब जे हाज़िरी जो ख़्याल मन में अची वियुसि, उन वक़्त में गुनाह खां रुकजी वियो, बुराई खां रुकजी वियो, उन जा खॼंदड़ पेर रुकजी विया, ॻाल्हाईंदड़ ज़बान रुकजी वई, बेहयाई ॾे वधंदड़ विखूं रुकजी वियूं। छाजे करे? मक़ाम रब्बी, पंहिंजे रब जे हुज़ूरी जो डपु, ख़ुदा जे बारगाह में हाज़िरी जो ख़ौफ़ उनखे गुनाहनि खां रोके बीठो। बस एतिरी ॻाल्हि आहे, गुनाह खां रुकजी वियो। रब थो फरमाए जन्नतान, उन जे लाइ ॿ बाग आहिनि जन्नत जा। वरी बि चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे, हिन लफ़्ज़नि में, हालांकि सॼे क़ुरान में आमाले सालिया जो ज़िक्र आहे, सारे क़ुरान में नमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, ज़िक्र कयो, तहज्जुद पढ़ो, ख़ैर कयो, ख़ैरात कयो, हज कयो, ज़कात ॾियो, इहे सभु अहकाम क़ुरान में आहिनि। पर हिन अल्फाज़नि जे अंदरि कंहिं बि इबादत जो ज़िक्र न आहे, कंहिं बंदगी जो ज़िक्र न आहे। रब थो फरमाए मुंहिंजे ख़ौफ़ में, मुंहिंजे हाज़िरी जे डप खां जेको ॾिनो ऐं रुॻे गुनाह खां पाण खे रोके, बुराई खां रुकजी वियो। अञा उनजी विख इबादत ने न खॼी आहे, मस्जिद ॾे न वियो आहे, बैतुल्लाह ॾे न वियो आहे, अञा हज जे लाइ न वियो आहे, उम्रे जे लाइ न निकितो आहे, मदीने वारे साईं जे दीदार जे लाइ न निकितो आहे, अञा ख़ैर न कयईं, ख़ैरात न कयईं, बस उन जा वधंदड़ कदम गुनाह खां रुकजी विया। जन्नतान, सुभान अल्लाह। ॿिनि जन्नतुनि जो मालिक बणिजी वियो, ॿिनि बागनि जो मालिक न चयो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हांखे ख़बर न आहे त हिन जन्नतान आहिनि छा, जंहिंजे करे तव्हां कुझु ई नथा। मां वज़ाहत थो कयां, पोइ ॾिस कीअं वात फाड़े चवी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये जन्नतान आहिनि छा? तस्नीअ जो सीगो आहे, ॿ जन्नतूं, ॿ बाग, ॿ बेहिश्त। सुभान अल्लाह। ये जन्नतूं छा हूंदियूं? तबरी रिवायत आणे थो त हिकिड़ी जन्नत सोन जी हूंदी, ॿी जन्नत चांदीअ जी हूंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो जत ॿुधी तकरीर मौलवी साहब पे जे जन्नत मिल सवे, नमाज पढ़ो जन्नत में, हुनजी घरवारी जो नको नालो जन्नत हुयो। अब नाला रखंदा आहिनि न, माई जो नालो जन्नत,
माई हुजे कारड़ी शिकिल जी सादड़ी मौली साहब तकरीर जन्नत हेड़ी जन्नत हेड़ी जन्नत हेड़ी जत वेठो ॿुधे अगे मौली साहब या जन्नत किवें होसी बाबा जन्नत कुरान में लिखी पई आहे जे मेरी ज़ाल तेड़ी होसी तो मैं एकड़ू इवें चंगा इहा जत वारी जन्नत न वो जन्नत आ जेका हिकड़ी जन्नत सोन जी आ ॿी जन्नत चांदीअ जी आ सुभान अल्लाह। अब तेरे रब तो फरमाए फब अय्ये आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ए जिन्नो ए इंसानो पो तव्हां पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो। सुभान अल्लाह। उहे जन्नतूं मूं रब उन्हनि बाननि जे लाइ ठाहे छॾियूं आहिनि जेकी गुनाहनि खां रुकजी विया बुराइनि खां पंहिंजो पाण खे रोकियूं बेहयायुनि खां गंदायुनि खां बेफ़रमानियुनि खां अल्लाह जे हुक्म अदूली खां अल्लाह जे हुक्मनि जी भञकड़ी खां जन पंहिंजो पाण खे रोकियो आहे उन्हनि जे लाइ मूं रब जन्नतूं ठाहे तयार कयूं। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जेतरी जमायत है एतरो आवाज न है सभई गरजी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या अन्या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अज तुझे हिन सलात जी झुंगार ते साईं अहमद शाह जो खुश तो थे तो हे मुकाम वारा भी निकरी आया थई इन्हनि जा रूह भी आया आहिनि क़ुरान ॿुधण जे लाइ। अज जेतिरा तव्हां बेटे में वेठा आहियो एतिरा मलाइक भी अची विया अथव। रुगे मलाइक न पर एतरा जिन्न भी अची विया आहिनि। रब तो फरमाए फबे अय्ये आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कुमा तस्निय जो सीगो आ तस्निय जो ज़मीर आ कुमा मजा मुराद इंसान ऐं जिन्न ॿई क़ौमूं ॿई सकलान ॿई पहिरियूं मख़लूक अल्लाह ताला इंसाननि सां भी मुखातिब आ जिन्ननि सां भी मुखातिब आ। ए जिन्नो ए इंसानो तव्हां पंहिंजे रब जे कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो मूं रब तव्हां जे लाइ सुभान अल्लाह। ओ जिन्नो ओ इंसानो रुगे गुनाहनि खां रुकजो बुराइयुनि खां रुकजी वञो बेहयाइयुनि खां रुकजी वञो मां रब तव्हां जे लाइ बेहिश्त जा ठाहे तयार करे रखिया आहिनि। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब। ज़वाता अफनाने उहे जेके बाग आहिनि तफ़सील ॿुधो क़ुरान खां जत वारी जन्नत जी ॻाल्हि ॿुधई न हाणे वरी अल्लाह वारी जन्नत जी ॻाल्हि ॿुधो। रब तो फरमाए ज़वाता अफनाने उहे जेके बाग आहिनि अफनान में जा मुराद है अलवान उहे बाग रंग बिरंगी बाग
या बीमाना अफनान मजा मुराद अगसान या अगसान हुस्न जो जमवा हुस्न मना टारी उए बाग खजन टारन वारा हिन हिकड़े वण में घना घना टार सुभान अल्लाह पर तुझे वणन में पेर जो वण हूंदो त रुगे पेर जूं तारियूं निकिरंदियूं जेकॾहिं सूफ़ जो वण हूंदो सूफ़ जूं तारियूं निकिरंदियूं जेकॾहिं अंगूर जो बेल हूंदी त अंगूर जा झुगटा निकिरंदा पर उहे अहसान उहे तारियूं अहिड़ियूं आहिनि उहे ज़वाता अफ़नान रंग बिरंगी वण आहिनि हिकिड़ो वण आहे हेॾो ॾाढ़ूं बीठा आहिनि हेॾो सूफ़ बीठा आहिनि हेॾो अंगूर बीठा आहिनि हेॾो इंजीर बीठा आहिनि हेॾो केला बीठा आहिनि सुभान अल्लाह रंग अहिड़ा तुंहिंजे गुलाब जो रंग ॻाढ़ो आहे त अछो न हूंदो जे अछे रंग वारो गुलाब आहे त उहो ॻाढ़ो न हूंदो मोतियो अछो आहे त मोतियो ॻाढ़ो न हूंदो चंबेली जो रंग पंहिंजो आहे रापेल जो रंग पंहिंजो आहे पर जन्नत जे हिकिड़े हिकिड़े वण जे अंदरि कई कई सुहिणा रंग भरियल आहिनि ये रंगीअ जा रंग भरियल आहिनि चिट सालियूं मुंहिंजे रब चिटियूं आहिनि उन्हनि जूं घाटियूं घाटियूं छाऊं आहिनि सुभान अल्लाह तुंहिंजी एयर कंडीशन जी थधाण हिक पासे पर रब जे सवाता अफ़नान वारे वणनि जी छां थधड़ी हीर ऐं मिठा मेवा सुभान अल्लाह वात तो पानी कोन थो करे न सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह 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 मुंहिंजा रब तुंहिंजी कुदरत ऐं कारीगरी उहे जन्नत जे अंदरि रब हसीन जमील वण ठाहिया आहिनि पुटा असां वटि हिते बबूरा ॿेर आहे निम आहे टाली आहे हा अंब बि आहे पर कराची में वियासीं हिकिड़ो वण ॾिठोसीं चयोसीं हिन वण जी जेका चक्की आहे सा 70,000 रुपए जी आहे 70,000 जी चक्की एतिरी तव्हां रुॻो हे वण ॾिठा आहिनि पर जेकर तव्हां ॿाहिरीं दुनिया में वञो जेकी वण आहिनि उन्हनि जूं जेके छाऊं आहिनि उन्हनि में जेकी ख़वास ऐं खूबियूं ऐं ख़ासियतूं आहिनि अजीब आहिनि अहिड़ा वण दुनिया में बि आहिनि जिन जा पन न छणंदा आहिनि हाणे सियारो ईंदो त पन न छणंदा माई वीचारी बुहारो ॾेई ॾेई थकिजी पई चल न घर में वण हुजे पोइ अधी वेचारी जा बुहारी में ई उमिरि पूरी सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उहे जन्नत जा वण आहिनि जो दुनिया में उन्हनि जो मिसाल बि नथो मिले अहिड़ा सुहिणा वण उन्हनि में मेवा हिकिड़ो मेवो खाईंदो चवंदो इहो मेवो खावां वञण पटण ज़रूरत न पवंदी रुॻे ख़्यालु कंदो तारियूं अॻियूं अचे हीअं पीअंदियूं सुभान अल्लाह हा हिकिड़ो मेवो पटे खाईंदो मिसाल सूफ़ खाधई सूफ़ खाधई वरी ॿियो सूफ़ खाईंदो त पहिरें जो मज़ो विसरी वेंदुसि चवंदो वाह जो हिन में मज़ो आहे वही जो टियों मेवो खाईंदो तो सुभान अल्लाह ॿिए में त ओड़ो मज़ो हुयो ई कोन जेको हिन टे में आहे वरी जे चौथो खाईंदो त टियों विसरी वेंदुसि जे पंजो खाईंदो त चौथो विसरी वेंदुसि हर मेवे जो ईंदड़ मेवे जो लज़्ज़त ऐं मज़ो पहिरें खां वधीक हूंदो अणखुट मज़ो हूंदो सुभान अल्लाह घाटियूं घाटियूं छाऊं हूंदियूं पोइ जेॾी महिल हवा लॻंदी थधड़ी हीर लॻंदी तुंहिंजे एयर कंडीशन जी थधाण खां बि वणंदड़ थधी हीर लॻंदी त पननि में सरकाट थींदो
में सरकार थींदो आवाज थींदो आहे जेमल पन चुरंदा त उन्हनि मझां मिठो मिठो अल्लाह जे तौहीद जो आवाज ऐं सोने नबी जी नात निकिरंदी। हाँ हिते त सही छेड़ियूं ऐं चिमका ऐं दोल धुकड़ थो ॿुधी। साईं फरमाइनि था त इहे ॻाइण ऐं वॼाइण माण्हू जे दिलनि में निफ़ाक़ जा सला जमाईंदा आहिनि, निफ़ाक़ मुनाफ़िक़त पैदा कंदा आहिनि। हीउ जेको ॻाइण आहे को शमन जो ॻाइण जो शौक़ीन, को जलाल चांडे जो शौक़ीन, को कहिड़े फनकार जो शौक़ीन, कंहिंखे कहिड़ी औरत जो आवाज़ वणे, इन जे ॿुधण सां दिलि मेरी थींदी आहे, दिलि कटबी आहे, कारी थींदी आहे। पर जन्नत जे अंदर जेकी मिठा मिठा आलाप ईंदा, नबी जूं नातूं थींदियूं, अल्लाह जी तौहीद ऐं रब जो हम्द जो आवाज़ ईंदो, दिमाग़ ठरी पवंदो, अखियूं थथियूं थी पवंदियूं, दिलि सुरूर में मज़े में अची वेंदी। सुभान अल्लाह। तो रब तो फरमाए फबे अये आलाए रब्बिकुमा तो कज़्ज़बान। ओ मुजबाना पो तव्हां पंहिंजे रब जे कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो। सुभान अल्लाह। इहे वण, इहे छाऊं, इहे मज़ेदार मेवा मूं रब तव्हांजे लाइ ठाहिया आहिनि। कंहिंजे लाइ ठाहिया आहिनि? ओ उहे जन गुनाहनि खां पाण खे रोकियो। सुभान अल्लाह। पुट हाणे सॼो तफ़सील रुॻे इन हिकिड़ी शइ जो थो हले, गौर सां ॿुधंदा हलिजो। कंहिंजे लाइ वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही, जे माण्हू अल्लाह खां डिॼंदे, ख़ुदा जे हुज़ूरी में बीहण जे ख़ौफ़ खां डिॼंदे पाण खे गुनाह खां बचायो आहे। ही उन जे लाइ नेमतूं आहिनि जेके रब क़ुरान में ॻाल्हायूं आहिनि। रब थो फरमाए फीहिमा ऐनान तजरियान, उन्हनि ॿिनि बाग़नि जे अंदर ॿ हिकिड़ा चश्मा मूं वहाए छॾिया आहिनि। सुभान अल्लाह। जन्नत जी ॻाल्हि नथी वणे छा? सुभान अल्लाह। ऐनान ॿ चश्मा आहिनि, तजरियान जेके वहन था, जारी थियल आहिनि। हिकिड़ो चश्मो आहे जंहिंजो नालो आहे तस्नीम, ॿियो चश्मो आहे जंहिंजो नालो आहे सलसबील। सुभान अल्लाह। दुनिया जा पाणी बि पीता अथई। हाणे डॉक्टरनि चयो आहे त पाकिस्तान में 60 सैकड़ो माण्हुनि खे साई वठी वई आहे। 60 सैकड़ो कारी साई, हेपाटाइटिस बी, हेपाटाइटिस सी बीमारी वठी वई आहे। छाजे करे? बुनियादी सबब आहे जो पाणी सही कोन थो मिले, पाणी सही कोन थो मिले। हिकिड़ो त हे जेको ज़िलज़िलो आयो हो न कुझु साल अॻु में, हिते बि झटका आया। इन ज़िलज़िले खां पोइ जर बि मटिजी विया आहिनि ऐं सेंखे जो असर ज़ाहिर थियो आहे पाणी में, सेंखे जो मिठो ज़हर। ऐं पाणी जेके वाटरनि में वही था अचनि या जेकी असांजे पीअण जा पाणी आहिनि, पाणी सही कोन्हनि के। उन जे करे ही जेके हेपाटाइटिस जूं बीमारियूं पैदा थियूं आहिनि, कई क़िस्मनि जूं बीमारियूं सबबु पाणी ख़राब आहे। बेटे वारा हिकिड़ो कमु कयो, जेमहिल पाणी पियो त घर वारी खे चओ त ट्रक आहे पाणी, थी सघे पंहिंजी सिहत जे लाइ कयो था, ज़रूरी फर्ज़ कोन्हे, पर सिहत जे लाइ सुठी शइ आहे। पाणी सुबुह जो हिकिड़ो पंहिंजो देगड़ो वॾो बड़काए गरम थी वञे, टहकी वञे, पोइ उनखे ठारे छाणे रखे छॾियो, सॼो ॾींहुं पिया पियो। फ्रिजूं घर में पियूं आहिनि। मेहर जो हिकिड़ो माण्हू पियो चवे चइजी हाणे जॾहिं कुर फ्रिजूं आयूं हुन सां शींहं थी विया। वाक़ई शींहं थियो ई चइजे शींहं जॾहिं जानवर मारींदो आहे, चंबो हणंदो आहे त ओॾी महिल न खाईंदो आहे, किनो करे ॿिए टे ॾींहं ते पोइ खाईंदो आहे।
ताज़ो शिकार न खाईंदो आहे। सो असां वटि बि फिरजूं आहियूं, मच्छूं गोश्त रखे छॾींदा आहियूं, महीने खां पोइ खाईंदा आहियूं किलो करे। समझो था, पानी सुठो न मिलण जे करे माण्हू बीमार थी रहिया आहिनि। मुंहिंजा मिठा, दुनिया में सिंधु दरिया जो पानी, जर्र जो पानी, नहरुनि जो पानी, मींहनि जो पानी, वाटरनि जो पानी, तलावनि जो पानी, गड़नि ऐं बर्फुनि जो पानी, पर जन्नत जे अंदर तस्नीम ऐं सलसबील जो पानी। सुभान अल्लाह। जे हिकिड़ो ढुक पी, खीर खां अछो, माखीअ खां मिठो, गड़नि खां वधीक शफ़ाफ़ हिकिड़ो कतरो बात में विझी त तुंहिंजो मन तन जान ठरी पवे, लज़्ज़त ऐं सुरूर मिली पवे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ ये मुंहिंजा मिठा, ये फिरजुनि जा रखियल पाणी न हूंदा, उन जन्नतुनि जे अंदर उहे कौसर ऐं तस्नीम ऐं सलसबील जा पाणी जो जा चश्मा रब वहाया आहिनि। उहो लज़ीज़ पाणी रब तुंहिंजे लाइ ठाहे तयार करे रखियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिन में रोज़ेदार रोज़ो खोलींदो आहे, हुजे दादू वारी मेहर वारी गर्मी, चालीहो हुजे उन्हारो, पोइ शाम जो रोज़े खोलण में पहिरीं सची ॿुधायो मज़ो ईंदो आहे या न ईंदो आहे? पाणी में मज़ो ईंदो आहे या न ईंदो आहे? पाणी वणंदो आहे? ही दुनिया जा पाणी उन जे टाइम ते मज़ो ॾींदा आहिनि, पर ख़ुदा जो कसम आहे, मदीने वारे साईं फरमायो त जेकॾहिं हिकिड़ो कतरो तुंहिंजे चप खे जन्नत जे पाणी जो हिकिड़ो कतरो लॻी वञे त सारी ज़िंदगी वरी कॾहिं तोखे उञ न लॻे। अहिड़ी लज़्ज़त चई जो दुनिया जा सभु मज़ा तोखां विसरी वञनि। इहे जन्नत जा उहे चश्मा ऐनान तजरियान, इहे ॿ चश्मा, ॿ बाग, ॿ चश्मा बेटे वारा रब तुंहिंजे लाइ ठाहे छॾिया आहिनि। पर जे बेफ़रमानी कयई, विख खणी वे गुनाह ॾे, चोरी कयई, ज़ोरी कयई, ज़िना कयई, त पोइ उन बेफ़रमान जे लाइ पाणी कहिड़ो हूंदो? हमीमम गस्साका, हमीमम गस्साका जा पाणी हूंदा। उहे छा हूंदा? जॾहिं जानवरनि खे अज़ाब थींदो, उन्हनि जे बदन मां टुशो निकिरंदो, गंद निकिरंदो, पूण निकिरंदी, उनखे टहकायो वेंदो, टहकाए टहकाए एतिरो टहकाइबो जो गर्मी जी इंतहा खे पहुची वेंदो। उहो टहकंदड़ पाणी जेॾी महिल पाए साड़ींदसि, बदन जलाईंदसि, रड़ करे चवंदो मौला पाणी पाणी। रब फरमाईंदो वञो मलाइको हमीम व गस्साका जो प्यालो भरे ॾियोसि। जेॾी महिल प्यालो ॾींदसि, टहकंदड़ पाणी चप ते रखंदो त मथियों चप सुॼी मथे खां मथे टपी वेंदुसि, हेठियों चप वञी ज़मीन सां लड़कंदुसि। जेॾी महिल पाणी जी गीत अंदर ॾींदो त हुनजा जिगर चेरा आंडा बुकियूं टुकड़ा टुकड़ा थी उल्टियुनि में ॿाहिरि निकिरी पवंदा। चवंदो हाय घोड़ा, ही कहिड़ो पाणी मिलियो? मुंहिंजो जिगर चली वियो, मुंहिंजो यां सड़ी वियो। रब फरमाईंदो चख चख, बेफ़रमानी करण वारा चख। दुनिया में वॾो इज़त वारो सॾिबो हुए, दुनिया में वॾियूं बाहूं लोॾे हलंदो हुए, काटन जा कपिड़ा पाए वॾे नाज़ गुरूर सां हलंदो हुए। मुंहिंजी बेफ़रमानी करे तोखे शर्म न ईंदो हुयो, तोखे हया न ईंदो हुयो। मूं वाहिदुल
कहार जी बेफरमानी कंदे वरी अकड़ जी हलंदो है अज चखो ने बेफरमानी जो मज़ो। कुरान सचो आ, कुरान सचो आ। जेमल रड़ कंदो मौला मानी बुख लगी आ मरी वियुसि, बुख में मरी वियुसि। पुट बुख ॾाढी बुरी शइ आ। बुख बुछड़ो टोल जो दम है दीवाना करे। बुख ॾाढी ख़राब शइ आ। जॾहिं घणी बुख लॻंदसि साल गुज़री वेंदा सड़ंदे सड़ंदे जलंदे जलंदे जहन्नम जी बाहि में रड़ करे चवंदो मौला कुझु खाधो मिले। दुनिया में सुदासी चांवर पे खाधम, चांवरनि जी कणक मानी, कणक जी मानी ओपराटा पुसरियूं लज़ीज़ ताम पे खाधम। मौला को मानी गफो मिले। रब फरमाइंदो मलाइको वञो कौड़ो थूहर कंडन वारो ॾियोसि। पुट मज़ाक न समझजाए, मज़ाक न समझजाए। कुरान सचो आहे। ऐं ईअं न आहे त का इहे ॻाल्हियूं आहिनि, न कुरान में लिखियो पियो आहे, नबी जी हदीस बीठी आहे। बसि मौत आयो हिसाब शुरू थी वेंदो। देर न आहे, देर न आहे। जिंदगी दौड़ में गुज़रे थी पई। मिठा अॼुकल्ह त जिंदगी ईअं थी तकड़ी गुज़रे जो ख़बर ई नथी पवे साल कीअं पूरो थी वियो। आहे या न आहे की न? ओ मिठा जेमल बुख लॻंदसि रब फरमाईंदो वञो तामन सा गुस्सा उहो ताम थूअर ॾियोसि जेको कंटन वारो आहे। कड़ो कड़ो ज़हर खां वधीक कड़ो ऐं कंडन वारो। जेॾीमहिल उहो थूहर वात में विझंदो गीत ॾींदो त उहे कंडा उन जे निड़ीअ में फासी पवंदा। पहिरीं त रड़ पियो करे, दाह पियो करे, पर हाणे जेॾीमहिल निड़ीअ जे अंदरि उहे कंडा फासी पवंदसि, निड़ी बंदि थी वेंदी, ज़बान ॻाल्हाइण खां रुकिजी वेंदी, रड़ न निकिरी सघंदी, दाह न करे सघंदो। होॾो चौधारी बाहि, हेॾो कंडनि वारो थाम फाथल, उन बाहि जे अंदरि हाणे रड़ कंदो त रड़ न निकिरंदसि, सॾु कंदो त को दाद फरियाद करण वारो न ईंदो। अदा बेटे में जेकॾहिं तोखे का बीमारी थी पई, अलाह पनाह में रखे, का तकलीफ़ अची वञे, अबो डोड़ंदो ईंदो, अम्मा भॼंदी ईंदी, ज़ाल वीचारी फासो ॾेई वेहंदी, विझड़ो पई हणंदी, तोखे ज़ोरड़ा पई ॾींदी, ख़िदमत पई कंदी, बच्चा ओल घोल पिया थींदा। पर जहन्नम जे अंदरि न अबो हूंदो, न चीजल अम्मा हूंदी, न कुर्बन भरिया बच्चा हूंदा, न को माट अज़ीज़ हूंदा, न यार दोस्त हूंदा। मुंहिंजा दोस्त हाणे रड़ बि करे त कीअं करे, निड़ीअ में कंडा फासी पवंदा, पोइ अखियुनि मां ॻोढ़ा वहाईंदो, रोंदो, रोंदे रोंदे अखियुनि जो पाणी ख़तम थी वेंदो, रत जा ॻोढ़ा ॻारींदो। हिकिड़ो मुजरिम, हिकिड़ो ॾोहारी एतिरो रोंदो जो उन जे ॻोढ़नि में, उन जे लुड़कनि में सॼी दुनिया जा जहाज़, ॿेड़ा, ॿेड़ियूं हिकिड़े माण्हू जे ॻोढ़नि में छॾिजनि त सभु तरी पवनि, एतिरो रोंदो। पर जे रोई रत फुड़ो त बि राणो राज़ी न थिए। अॼु हिकु फसाह पिरी परचाए वठो। अॼु वक़्तु थई बेटे वारा, अॼु वक़्तु थई रब खे राज़ी करण जो, अॼु वक़्तु थई मालिक खे परचाइण जो। चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मिठा
अज रब जूं बेफरमानियूं तो करी, तोखे केर चवण वारो नाहे, तोखां केर पुछण वारो नाहे, पर याद रख जाए रब जी पुलिस तुंहिंजे कुल्हनि ते वेठी आ। अल्लाह बि ॾिसे थो जी, अल्लाह ॾिसे थो। यअलम खाइनतुल अयुन, अल्लाह ताला अख जी ख़यानत खे भी ॼाणंदो आहे। अख जी ख़यानत छा आहे? त इब्न अब्बास तो फरमाए त हीअं मिसाल गलीअ मां लंघियो या कंहिंजे घर में वियो, पराई औरत ॾिठई, वरी उनजो रिश्तेदार या माइट बि गॾु आहे उन सां, त पोइ ॾिसंदो जेॾी महिल उनजे वारस मुंहुं परते कयो त हीअं पराई औरत खे ॾिसी वठंदो, वरी ॾिसे थो उनजो माइट ॾिसे थो त वरी गाटो हेॾे फिराई, वरी ॾिसे थो त उनजो को औरत खे ॾिसण वारो कोन्हे त वरी टेॾी अख सां पराई औरत खे ॾिसी वठंदो। इहा आहे अख जी ख़यानत। रब तो फरमाए तो माण्हुनि खां लिकी, माई जे वारिसनि खां लिकी, परावा नंग निहारिया माण्हुनि खां लिके, पर वाहिदुल कार ॾिसई थो। मां रब तुंहिंजे अख जी ख़यानत खे बि ॼाणा थो। वमा तुख़्फ़ि सुदूर, जेको तुंहिंजे सीननि में ॻाल्हि लिकल आहे, अधे खे ख़बर नाहे, अधे खे ख़बर नाहे, चाचे मामे सोट मासात खे ख़बर नाहे, पर मां अल्लाह खे ख़बर आहे त तूं राति जो कहिड़े इरादे सां निकितो हुई, काॾे विख खयूं थो वञी, तोखे ॿियो केरु नथो ॼाणे, पर मां रब तुंहिंजे इन्नहू यअलमु सराइर, मां रब कुझा राज़ बि ॼाणंदो आहियां। हाँ? ओ मिठा, ओ मुंहिंजा अदा, अल्लाह बि ॾिसई थो। मदीने वारो साईं बि मुस्तफ़ा खे ख़बर आहे या नाहे? जवाब दे तो महबूब के ख़बर आहे या नाहे? तू भली बेटे में हुजी, पर मुझे दिल भर जी गुंबद खदरा मां नजर तो ताईं पहुचे थी। हिते हिन मजलिस में हिकिड़ो माण्हू वेठो आहे, मां नालो न खणा थो, हिकिड़ो माण्हू वेठो आहे, ॾाढ़ी कूड़ींदो हो, मदीने वारे साईं जी ज़ियारत थियसि। साईं फरमायुसि त मुंहिंजी दाढ़ी छो नथो रखी? हाणे रखी अथसि, अल्लाह हुनखे वधीक तौफ़ीक़ ॾींदो नेकी जी। सुभान अल्लाह। ओ मिठा, महबूब खे ख़बर आहे त कहिड़ो मुंहिंजो उम्मती दाढ़ी वारो आहे, कहिड़ो बेदाढ़ियो आहे। भला हर कंहिंखे महबूब अचे चवनि दाढ़ी रखो त पोइ रखंदव छा? मुस्तफ़ा जो हुकुम पहुतो, उनजा पैगाम पहुता, हदीसूं पहुतियूं, अञा बि तव्हांखे हया नथो अचे? छा था चओ? अमल कंदव न कंदव? अमल कंदव न कंदव? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम फीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। ओ उन्हनि जन्नतुनि में मूं रब ॿ चश्मा वहाया आहिनि, थधा मिठा लज़ीज़ वणंदड़ पाणी। ओ जिन्नो, ए इंसानो, वो पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो? ये रब तव्हांजे लाइ नेमतूं ठाहियूं आहिनि। ओ मिठा, जे उहे जन्नत जूं नेमतूं खपनई त गुनाहनि खां रुकजी वञ, बुरायुनि खां रुकजी वञ, उथंदे वेंदे चओ अल्लाह। फीहिमा मिन कुल्ले फाकिहतिन ज़ौजान, उन्हनि ॿिन्ही बागनि जे अंदर हर मेवे जा जोड़ा जोड़ा आहिनि,
हर एक मेवो सारी कायनात जा मेवा उन बागन जे अंदर रब तव्हांजे लाइ ठाहे तैयार करे छॾिया आहिनि। सुभान अल्लाह। मेवा ज़ौजान जोड़ा जोड़ा, हिकिड़ो मारूफ ॿियो गैर मारूफ, हिकिड़ा ॼातल सुञातल, ॿिया अहिड़ा जेकी तव्हां सुञाणो बि न, तव्हां ॾिठा बि न आहिनि, अहिड़ा मेवा रब ठाहे छॾियो। सुभान अल्लाह। अहिड़ा मेवा रब तव्हांजे लाइ ठाहे तैयार करे रखिया आहिनि। फबे अय्ये आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ए जिन्नो ए इंसानो, पोइ पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुत्तकीन अला फुरशिन बताइनुहा मिन इस्तबरकिन व जनल जन्नतैन दान। सुभान अल्लाह। हाय हाय कुर्बान मुंहिंजा रब तुंहिंजे लफ़्ज़नि तां मां घोर वञा। रब तो फरमाए त उन जन्नतुनि जे अंदर वॾा उचा विहाणा हूंदा। फुरुशन मजा हिकड़ी मुराद वसाइद यानी विहाणा, ॿी मुराद आहे फुरुशन मजा बिस्तरा गादेला हूंदा, जंहिंजे अंदर पट्टू हूंदो उर्र वारा, रेशम मथों हुन जे बुर्र हूंदी, नरम ऐं मुलायम बिस्तरा हूंदा, हेॾो वॾा विहाणा हूंदा, हीअं टेक लॻायूं। सुभान अल्लाह। चवंदा आहिनि साईं फलाणो माण्हू अॼुकल्ह टेकियल आहे, चवंदा आहिनि नालो छा मोहम्मद साले, को चवंदो मोहम्मद साले साईं टेकियल आहे, साले टेकजी विए, चइबो आहे न। सुभान अल्लाह। टेक अथसि ख़ुदा जी मदीने वारे साईं जी। जन्नत जे अंदर उहे उचा बिस्तरा हूंदा, उन्हनि जे पासनि में विहाणा हूंदा, गोल तकिया हूंदा, उन्हनि खे टेक लॻायूं वेठा हूंदा, मथों थधियूं थधियूं छाऊं हूंदियूं। मुरीद चवंदा आहिनि त पीरनि जूं दुआऊं निमन जूं छाऊं, सुभान अल्लाह। पिपरनि जूं छाऊं मुर्शिद जूं दुआऊं। पर ये पिपुर न को निमो हू जन्नत जा वण हूंदा, उन्हनि जे हेठों गादेला लॻल हूंदा, उन्हनि में पट्टू हूंदो, रेशम हूंदो, नरम ऐं मुलायम हूंदा, जेॾी महिल वेहंदा त मज़न मज़न में हूंदा। सुभान अल्लाह। बादशाहनि जा तख़्त हिक पासे, पर जन्नतनि जा उहे फुरोश हिकिड़े पासे। हर जन्नती जन्नत जे अंदर बादशाह हूंदो। छा हूंदो ॻाल्हाए ॻाल्हा छा हूंदो? बादशाह हूंदो। ओ मिठा रब करीम तुंहिंजे लाइ बेटे वारा, तुंहिंजे लाइ रब इहे शयूं ठाहे छॾियूं आहिनि। सुभान अल्लाह। ओ मजलिस वारा, ओ मेहर वारा, ओ मुस्तफा जे कलमे पढ़ण वारा, तव्हांजे लाइ रब इहे नेमतूं ठाहे छॾियूं आहिनि। पोइ रब थो फरमाए फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। पोइ जिन्नो ए इंसानो पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदो। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। फीहिन्न कासिरातु तर्फ लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान। सुभान अल्लाह। उन बागन जे अंदर कुआरियूं हूंदियूं, हूरूं हूंदियूं, कासिरात तर्फ
ॿिए पासे ॾिसण खां कासिर हूंदियूं, पंहिंजे मुड़ुस खां सवा, पंहिंजे शोहर खां सवा, पंहिंजे घोट खां सवा ॿिए कंहिं अख खणी न ॾिसंदियूं। सुभान अल्लाह। पुट हेॾे ध्यानु कजो, दुनिया जी औरत उहा जन्नत औरत आ जंहिंजो निकाह पइजी वियो, शादी थी वई, हाणे पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजो वर समझे, घर धणी समझे, पंहिंजे मुड़ुस सां दिल लाए, ॿिए पासे नवणो न वराए, पंहिंजे जिस्म खे पंहिंजे मुड़ुस जी अमानत समझे, पंहिंजे वर जी, पंहिंजे घर धणी जी अमानत ॼाणे, उनमें ख़यानत न करे, धारिये मर्द जे अख खणी न ॾिसे, इहा जन्नत औरत जी निशानी आहे। सुभान अल्लाह। अमड़ियूं ॿुधो, मुंहिंजूं भेनरूं ॿुधो, जंहिं औरत में टे ॻाल्हियूं हुजनि उहा जन्नत औरत आ। बेहश्त औरत जूं निशानियूं ॻाल्हायो घणियूं? टे। पहिरियों पंहिंजे बदन खे, पंहिंजे घर खे, पंहिंजे मुड़ुस जी अमानत समझे, पंहिंजे बदन खे धारिये मर्द जे अॻियां ज़ाहिर न करे, फोन ते मोबाइल ते धारिये मर्द सां न ॻाल्हाए, पराए मर्द जे अॻियां पंहिंजो जिस्म ज़ाहिर न करे, छो त औरत जो जिस्म मुड़ुस जी अमानत आ, औरत जी थञ उन जे मुड़ुस जी अमानत आ। मुड़ुस जी मोकल खां सवा धारिये ॿार खे थञ प्यारण जाइज़ नाहे, धारिये मर्द जे अॻियां पंहिंजो जिस्म ज़ाहिर करण जाइज़ नाहे। उहा औरत जेका पंहिंजे घर खे पंहिंजे मुड़ुस जी अमानत समझे, मुड़ुस जी मोकल खां सवा कपड़े जी अगड़ी हुजे, थिगड़ी हुजे, या ॾीए जी वट हुजे, या सुई जो धागो हुजे, मुड़ुस जी मोकल खां सवा ॿिए कंहिंखे न ॾिए, इहा जन्नत औरत जी पहिरीं निशानी आहे। सुभान अल्लाह। पंहिंजे घर खे, पंहिंजे सिर खे, पंहिंजे मुड़ुस जी, पंहिंजे वर जी अमानत समझे। औरत जो सिर, घर ऐं उनजो वर न समझो, सुभान अल्लाह। अमानत आहे। ॿिए नंबर ते उहा अम्मा, उहा भेण जेका 5 वक़्त नमाज़ पढ़ंदी आहे, जेॾीमहिल अज़ान जो आवाज़ कननि ते पइजी वियो, बस सभु कम छॾे, भली सांजण पाणी पई करे, मानी पई पचाए, हथ अटे में भरियल आहिनि, पर जे सिजल थिए थी अज़ान अची वई, अटे मां हथ धोई मसलो विछाए नमाज़ पढ़े। सुभान अल्लाह। सुबुह जो सुती पई आहे, पर जेॾीमहिल अस्सलातु खैरुम मिनन नौम जो आवाज़ कननि ते पइजी वञे, नरम गरम बिस्तर छॾे उथी नमाज़ पढ़े थी, इहा जन्नत औरत जी निशानी आहे। सुभान अल्लाह। पर जे बख़्तावर उथी पई, मुड़ुस सुतो पियो आहे, हीअं कई सन्हड़ो छंडड़ो, हीअं कई, ईअं न जो सॼो क्लास परे हारे, सन्हड़ो पाणी जो छंडो हणी मुड़ुस खे सुजाग कयईं, जीअं गुलाब जी निंड तो पिटाया। साईं फरमाइनि था त ज़ाल मुड़ुस खे छंडो हणी उथारे थी, अल्लाह टाक ॾेई खिले थो, सुभान अल्लाह। अल्लाह खुश थी खिले थो। फरमाए 7 आसमाननि जे मलाइकनि खे फरमाए थो, मलाइको ॾिसो मुंहिंजी बानी, मुंहिंजो बानो कीअं हिक ॿिए खे नमाज़ जे लाइ उथारे रहिया आहिनि। मलाइको तव्हां शाहिद थियो, ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे बख़्शे छॾियुमि। उथंदव उथंदव इंशाअल्लाह। पासे वारी खे उतारजे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
वसल्लम अलैक। सुभान अल्लाह। टे नंबर ते उहा औरत जेका पर्दो रखंदी आ, सतुर रखंदी आ, घर का निकती त बुरको पाए निकती। या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। ए नबी पंहिंजे घर वारनि खे चओ, पंहिंजे न्याणियुनि खे चओ, मोमिन न्याणियुनि जंतो ते कलमो पढ़ियो आहे उन्हनि सभिनी खे चओ जेॾी महिल घर खां निकिरनि थियूं त पंहिंजा कपिड़ा पंहिंजे चेहरनि ते नकाब ढके पर्दो करे पोइ हलंदियूं कनि। ज़ालिक अदना यूरफन, या अदना ॻाल्हि आहे जो सुञापी वञनि, सुञाणप में अचनि त ही पर्देदार औरतूं आहिनि, हयादार औरतूं आहिनि। सुभान अल्लाह। जेका मुंहुं गाढ़ो कयूं वेंदी, सीनो कढियूं वेंदी, हर को उन ॾे निहारींदो त हीअ औरत बे नंबर वारी आ, हर कंहिंजी नज़र पवंदी। पर जेका पर्दे सां हूंदी, सतुर सां हूंदी, ज़ालिक अदना ऐं यूरफन फला युज़ैन, उहा सुञापी वेंदी त हीअ का वाहियात औरत नाहे, बाज़ारी औरत नाहे, ही इज़त वारे अशराफ घराणे जी औरत आ। सुभान अल्लाह। अंग्रेज पियो मुसलमान सां बहस करे, असांजूं मायूं मुंहं उघाड़ा मथा उघाड़ा हलन थियूं बाज़ारुनि में, तव्हां मायुनि खे खणी ढकियो आहे, पर्दनि में लिकायो आहे, चादरी चार दीवारी में, छो छाजे करे? मुसलमान सियाणो हुजे, अंग्रेज ईअं न सम्झंदो। खट मिठड़ा ॿ वठी आयो, खट मिठड़ा ॿ, हिकिड़े जी मथां वेढ़ियल हूंदा कली, कली लाथई, उहो बि हेठि उछलाई ज़मीन ते, ॿिए खे कली वेढ़ियल हुई उहो बि उछलाई, हाणे हिननि ॿिन्ही मां कहिड़ो खणंदे? सुभान अल्लाह। खट मिठो कहिड़ो चुपींदे? जेको ढकियल आहे, जेको ढकियल आहे, महफूज़ आहे, जे पोइ असां मुस्लमान पंहिंजी औरतुनि खे ढकींदा आहियूं, पर्दे में ढकींदा आहियूं, हर को ॾिसे ही अशराफ न्याणी आहे, ही ढकियल आहे, पर्देदार आहे, ही सिर्फ़ खोलींदी पंहिंजो पर्दो हिकु मर्द जे लाइ जंहिंसां हिन जो निकाह आहे, ॿियनि जे लाइ ढकियल आहे। सुभान अल्लाह। खट मिठड़ो जे खुलियो पियो हूंदो त माकोड़ा बि ईंदा, कीलू माकोड़ा, मखियूं बि ईंदियूं। गोश्त खुलियल हीअं खयूं वञ, मथो हीअं मथे ते रखियूं, खुलियल खयूं वञ, कांव बि ईंदो, झारो ॾींदो, गिजूं ऐं सिरड़ियूं जीअं ढूंढ ते वेझा वेझा फेरा ॾींदियूं। हा, औरत जेॾी महिल बेपर्द थी निकिरंदी आहे त उहो हुन गिंझुनि वांगुरु वेझा वेझा फेरा पिया ॾींदा लूसी। पर्दो सतुर हयावा इफ़त पाक दामनी आ, पर्दे जे अंदर इंसान जो शर्फ ऐं शान, मान ऐं मकाम आ। सुभान अल्लाह। अल्लाह सिंह जल शानू असांजी सिंध जी जेका तहज़ीब आहे अल्हम्दुलिल्लाह सतुर ऐं पर्दे वारी आहे। असांजी सिंध मिसाली सिंध आहे, सिंध जी मेहमान नवाज़ी मिसाली आहे। मां बि 17 बादशाहियूं घुमी आयो आहियां, पर जहिड़ो सिंध जी मेहमान नवाज़ी आहे, जहिड़ो सिंध में हया अदब आहे, अहिड़ो किथे बि हया अदब न आहे। सुभान अल्लाह। ओ बेटा
ओ मुजादा त असांजी सिंध जी पुरानी तहज़ीब सतुर वारी पर्दे वारी जॾहिं हिंदू हुया इस्लाम न पहुतो त हिंदू बि पर्दनि में रहंदा हुया हिंदवाणियूं औरतूं बि पर्दनि में हूं पर जॾहिं इस्लाम आयो बाबुल इस्लाम सिंध बणी खुदा जो कसम सिंध के इस्लाम अॾे छॾियो सिंगारे छॾियो सिंध सजन का सुरही साई कान कभी कंगाल जागो सिंध संदा रखवाल जागो सिंध संदा रखवाल जागो सिंध सदा रखवाल सिंध सजन का सुरही साई सिंध सजन का सुरही साई कान कभी कंगाल जागो सिंध संदा रखवाल जागो सिंध संदा रखवाल जागो सिंध सदा रखवाल सिंध कमाए हूं था खाए में हफ़्तो ॾेढ या 8-10 ॾींहं खनि थींदा कावश में आयो पाकिस्तान जी आला अदलिया जे जज जा रिमार्क्स आया हा त सिंध में पंजाब ऐं ॿियनि सूबनि खां पुलिस ऑफिसर अचनि था रुॻो माल कमाइण जे लाइ हे जज जा लफ़्ज़ हुया माल कमाए सिंध खे लुटे वरी खणी होॾे सिंध कमाए हू था खाइनि धन जा धाड़े वाल जागो सिंध संदा रखवाल जागो सिंध सदा रखवाल जागो सिंध सदा रखवाल सिंध सजन का सुरही साई सिंध सजन का कान कभी कंगाल जागो सदा रखवाल काला बाग खे जेको ठाहे जे न को चरियो माण्हू हूंदो आहे रखे रखे ईअं जुजकी ईंदी अथसि असांजे हुकुमराननि खे 6 महीने 12 महीने जुजकी थी अचे काला ख्वाब मां था उथो अड़े जॾहिं सिंध असेंबली करारदाद पास कई आहे असांखे न खपे काला टेम जॾहिं बलोचिस्तान बि चयो आहे जॾहिं सूबे सरहद बि चयो आहे 3 सूबे छाजी जमहूरियत आहे मरण था जमहूरियत 3 सूबनि जॾहिं चए प्रोजेक्ट खे रद्द करे छॾियो आहे तोखे वरी उबड़ाट था अचनि काला पा हे जेको थोरो घणो पाणी थो अचे न इहो हे ठाहियूं रेणी केनाल सिंध को मथों रेणी केनाल ठाहियूं जॾहिं सिंध में घणो पाणी हूंदो समुंड में छॾिबो आहे त पोइ वाहींदासीं हाणे रेग्युलर वहे थो हिते असां वटि जेका पाणी जी खोट थी थिए छो पंजाब खाईंदो वञे पीऊं था वञनि वरी जे इहो काला बाग ठहियो न त हे तव्हांखे जेके हींअर साड़ियूं था खणो 2-3 कतियूं 2 वज़न था खणो बेटे वारो पोइ सिकंदो वेठा तव्हां छा था चओ काला बाग खपे या न खपे न खपे उनखे खपे खपे ॿुधो था न नारो खपे खपे तव्हांखे छा था चओ बेटे वारा खपे या न खपे मथे हथ खणो अला फर मूवी वारा काला बाग खे जेको ठाहे काला बाग खे जेको ठाहे ईंदो हुनजो सवाल जागो सिंध संदा जागो सिंध सदा रखवाल जागो सिंध संदा रखवाल जागो सिंध सदा रखवाल जागो सिंध सदा इल्म पिरायो इल्म पढ़ायो ओ इल्म बिना कंगाल जागो सिंध संदा रखवाल जागो सदा रखवाल जागो सिंध सदा रखवाल अर्ज़ पे कयो त जंहिं औरत में 3 ॻाल्हियूं हुजनि जन्नतणा यादि आहे विज़री वई
पहिरियों उहा औरत पंहिंजे सिर ऐं घर के मुड़स जी अमानत समझे। ॿियो उहा औरत जेका निमाज़ 5 वक्त पढ़े। टियों उहा औरत जेका बस याद वियो कयो अथव। हाँ मां हेॾी तकरीर यादि कई वेठो आहियां, तव्हांखे 3 ॻाल्हियूं यादि कोन थी थियनि। हाँ या दिमाग़ कोन अथव। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। रब तो फरमा फीहिन कासिरात तरफ़े, जन्नत जे अंदर उहे हुरूहिन जेके पंहिंजे घोट खां सवाइ ॿिए अख खणी न ॾिसंदियूं। वफ़ादार, सुहिणियूं, हुस्न वारियूं, जमाल वारियूं। साईं फरमाइनि था उन्हनि खे 70 वेस पाराईंदा, उन्हनि जे हथनि जी मिख जा तजल्ला ॿाहिरि चिमकार थींदा। सुभान अल्लाह। सुहिणियूं रंग जूं, वॾियुनि अखियुनि वारियूं, हुस्न ऐं जमाल वारियूं। जेकॾहिं वातम जा पिक कढी फीणी कढी समुंड में विझनि त खारा समुंड माखी का मिठा थी वञनि। सुभान अल्लाह। जन्नत जी हूर खिले 29 वारी रात ऊंदाई हुजे, हूर जे ॾंद जी चोटी ज़ाहिर थिए त ऊंदाई सिज वांगुर रोशनी में बदिलजी वञे। सुभान अल्लाह। अहिड़ी हिकिड़ी न, 2 न, 4 न, 70 हूरूं मिलंदियूं। सुभान अल्लाह। हिते हिकिड़ी कोन थो हलाए। पर ये ॿी परिणियो, हिकिड़ो पियो चएसि मां ॿी परिणियो आहियां, पर पहिरीं खे वरी ॼामचोर जो फाटक टपाए छॾियो। सुभान अल्लाह। अड़े इहो वरी कीअं फाटक कीअं टपाए थी? चिट्ठा न पियो तलाक ॾेई छॾींदोमांसि। तूं मुड़ुस माण्हू ई मर्द खे 4 परणजी सघे थो, घणियूं 4 हलाए सघे। फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। जेके मनपसंद ज़ालूं जेके शादियूं करण चाहियो था, 2 पढ़ण जो, 3 पढ़ण जो, 4 पढ़ण जो। व इन खिफ्तुम अल्लाह तादिलू, जे टिजो था त अदल न करे सघंदो, फवाहिद पोइ हिकिड़ी। सुभान अल्लाह। हिकिड़ी जी ॻाल्हि आख़िर में आहे, शुरूआत 2 खां आहे। कोन सम्झो? सुभान अल्लाह। पंहिंजे तरफ़ां थोरी थो चवां, क़ुरान थो पढ़ा न, नस क़ुरान आहे। फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना। पहिरीं रब फरमाए थो 2 पढ़ण जो, 3 पढ़ण जो, 4 पढ़ण जो। भला जे हलाए नथा सघो, चाढ़ो न अथव, अल्लाह तादिलू अदुल न करे सघंदो, फवाहिद पोइ हिकिड़ी। ऐं जेको हिकिड़ी न करे, शिरारुकुम उज़ाबकुम, तव्हां में सभिनी खां पुछड़ा माण्हू उहे आहिनि जेके छड़ाए। पुछड़े में पुछड़ा माण्हू जेके छड़ाए। छड़ा जेके हींअर मजबूरी में उहे न, संग बुझे ताक़त बुझे पोइ बि न पढ़ण जे, इहो आहे छड़ो। सम्झो था? पर हाणे कहिड़े खे संग मिले पाण त मरे थो वीचारो, पर मिलेसि न। हिकिड़ो माण्हू मूंखे बि चए फ़क़ीर हिकिड़ो, चई दुआ घुरो अधु कमु थी वियो आहे, बाक़ी अधु। सुभान अल्लाह। मां चयो कीअं अधु थियो आहे? मां राज़ी आहियां, बाक़ी हूअ राज़ी। समझो था? सुभान अल्लाह। फरमाइशूं न कर, मूंखे छॾ पंहिंजे हाल ते। समझो था ॻाल्हि खे?
उहे मर्द बसालू परनिया पर उन्हनि सां रवादारी हिक जहिड़ा ई नथा कनि, बराबरी नथा कनि। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾियारे में उथंदो हिकिड़ो पासो सुकल हूंदुसि, हिकिड़ो पासो सुकल हूंदुसि। हाँ ओ मिठा, पर जन्नत जे अंदर रब तो फरमाए त 70 हूरूं मिलंदियूं, पर उहे बि आशिक हूंदियूं, महबत रखंदियूं। लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान, उन्हनि खे कंहिं जिन कंहिं इंसान छुयो बि नाहे, हथ बि नाहे लाथो। यतमिसहुन्न जूं ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ी यतमिसहुन्न जी माना आहे त उन्हनि जी कुआरप कंहिं ख़त्म न कई आहे। तव्हां सम्झी वियो, कुआरप उन्हनि जी ख़त्म न थी आहे। जिन या इंसान उन जी कुआरप खे ख़त्म न कयो आहे। ईअं पाक दामन अफ़ीफ़ पाकीज़ा कुआरियूं उहे हूरूं मोमिननि जे वनवाह में रब विहारे छॾियूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट हेॾे ध्यानु कजो, हिकिड़ो मसालो सम्झाइणो आहे तव्हांखे। हिकिड़े माण्हू को मसलो पुछो, साईं जिन जन्नत में वेंदा या न वेंदा? हिन क़ुरान जी आयत मज़ा मालूम थिए थो लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान, जिन बि न छुयो हूंदो। यतमिसहुन्न जी हिकिड़ी माना आहे त उन्हनि खे कुआरप ख़त्म न थी आहे, ॿी माना आहे हथ लाइण। हथ लाइण के जिन के इंसान हथ न लाथो हूंदो, ईअं पाकीज़ा वनवाह में वेठल आहिनि। इते हिकिड़ो मसलो उलमा लिखियो आहे त जिन बि जन्नत में वेंदा, जेके नेकोकार जिन आहिनि, जेके परहेज़गार जिन आहिनि, जेके ग़रीबनि खे ईज़ाइनि नथा, मिस्कीननि खे ॾुखाइनि नथा। ओ जिनो ॿुधो, ख़ुदा जे कर खां ॾिजो, ओ जिनो ख़ुदा जे कमर खां ॾिजो। फ़क़ीरनि खे न ईज़ायो, मिस्कीननि खे न ईज़ायो, मायुनि खे न ॾुखायो। ओ ख़बीसो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, अल्लाह जे बानियुनि खे ईज़ायो न। उहे औरतूं जिन खे दवा नथी लॻे, बीमारी हिकिड़ी जी दवा त वरी ॿी बीमारी, उन जी दवा त वरी टीं बीमारी, इहा जिन जी तकलीफ़ हूंदी आहे। मर्दनि खे बि जिन वठंदा आहिनि, औरतुनि खे बि जिन वठंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, आउं उन्हनि जिन्ननि खे थो चवां, ख़ुदा खां ॾिजो, अल्लाह जे बाननि खे न ईज़ायो, न ॾुखायो, मतां ख़ुदा जी कहारी सरकार वटि हिसाब हेठि ईंदो। ही क़ुरान, ही अहकाम सकुलान जे लाइ आहिनि, जिन्ननि इंसाननि जे लाइ बराबरि रब जी तालीम आहे। फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान में रब जिन्ननि इंसाननि ॿिन्ही खे शरीक कयो आहे। सुभान अल्लाह। जेके नेकोकार जिन आहिनि उहे जन्नत में वेंदा, जेके बदकार जिन आहिनि इहे जहन्नम में वेंदा। हिकिड़ो वरी माण्हू पियो चवे के दुर्वेश मस्त खे चई, मस्त कंहिंखे मस्त फ़क़ीर, मस्तनि सां न खाइबो आहे, शींहं सां खाइजे पर फ़क़ीर सां न खाइजे। फ़क़ीर पियो खाऊं पियो, हिकिड़ो मस्त फ़क़ीर खे पियो चए, साईं पोइ जिन छाजी पैदाइश आहिनि? बाहि जी। वो बाहि जी पैदाइश, बाहि में पवंदा कहिड़ो उन्हनि खे तकलीफ़ थींदी? वो पाण ई बाहि आहिनि, बाहि में पवंदा बाहि छा थींदनि? फ़क़ीर जो पियो भितर खणी ठका कढराईंसि, जवाब इहो ॾिनई, कहिड़े भितर जो हुई मूंखे फ़क़ीर, जे तुंहिंजे सुवाल जो जवाब आहे। कीअं भला? जी तूं छा मूं ठहियल हुई? चई मिटीअ मां। चई छा हई मां? चई मिटी। चई बसूर थी या कोन थी? सुभान अल्लाह। ईज़ा आई या कोन? चई मुंहिंजी पुठी खड़ हाँ ओ मिठा, जिन
नेकोकार हुजे त जन्नत जो हकदार आ। सुभान अल्लाह। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे, छो त गॾियल मजलिस आहे। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। मक्के जे अंदर वॾो सरदार हुयो, मुशरिकनि जो अॻवान हुयो, बुत जी पूजा कंदो हुयो। उन बुत जे अॻियूं हिकिड़े ॾियारे ॿाहूं ॿधी उन पूजारी, उन सरदार पंहिंजे इलाह, पंहिंजे महबूद बुत खे चयो, मोहम्मद पैदा थियो आहे मके में, चए थो मां नबी आहियां, तूं असांजो महबूद आहीं, ॿुधाए त इहो नबी आहे, सचो आहे या ग़लति बयानी थो करे, मञूसि न मञूसि। बुत ॻाल्हायो, छा बुत ॻाल्हायो, बुत ॻाल्हायो। चयईं त मुहम्मद कूड़ थो चवे, नबी नाहे, न इन ते ख़ुदा जो वही नाज़ुल थियो आहे, न को इहो नबी आहे, बुत ॻाल्हायो। साईं हो सरदार त ईअं बसि ख़ुशीअ में ठेंग टपा पियो ॾे, ख़ुशीअ में टहक पियो ॾे त जे मुंहिंजे बुत ॻाल्हायो आहे। चई पोइ भला जेकॾहिं मां मके जे सरदारनि खे सॾु कयां, सरदारनि मके जेके घुरायां, पोइ इहा जेका हींअर तो ॻाल्हि कई आहे तूं उन्हनि सभिनी जे साम्हूं चवंदे? छो न चवंदुसि, भली घुराए मां शायदि ई ॾींदुसि। पोइ हिन छा कयो, जो सारे मके जे मुशरिकनि खे, सरदारनि खे, उतबा, शैबा, अबू लहब, अबू जेल, वॾा वॾा दुश्मन, सभिनी खे दावत ॾिनई। मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम खे बि दावत ॾिनई। सभिनी खे ऐलान कई पूरे मके में त मोहम्मद चए थो बुत बेजान आहिनि, कूड़ा महबूद आहिनि, न ॻाल्हाइनि था, न ॿुधनि था, न सुणनि था। अॼु मुंहिंजे बुत ॻाल्हायो आहे, हाणे तव्हांजी दावत आहे, सभु गॾु थियो। मां पंहिंजे बुत खां पुछंदुसि त मोहम्मद कीअं आहे, पाणे तव्हांखे मुंहिंजो बुत ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। सभिनी मके जा वॾा वॾा सरदार, काफ़िर, मुशरिक सभु गॾु थिया। मुंहिंजे महबूब जा दुश्मन सभु गॾु थिया आहिनि ऐं हुज़ूर खे बि दावत ॾिनी। इहा ॻाल्हि सॼे मके में चर्चो थी वियो त फलाणे जे पुत हीअं ॻाल्हायो आहे। सॼे मके वारा गॾु थिया। हाणे उहे सरदार पिया चवनि त अॼु भरिये मके जे अंदर जेॾी महिल बुत ॻाल्हाईंदो, बुत शाहिदी ॾींदो, त पोइ मुहम्मद जी वॾी माण्हुनि जे साम्हूं ख्वारी थींदी। माण्हू हिन ते खिलंदा, माण्हुनि में हिन जी जेका मोहबत सां निकिरी वेंदी। बुत जेॾी महिल ॻाल्हाईंदो, हेसी ताईं रोज़ मुहम्मद तकरीर थो करे, बुत बेजान आहिनि, ॻाल्हाइनि नथा, ॿोलाइनि नथा, शायदि नथा ॾियनि। अॼु जे बुत ॻाल्हाईंदो त पोइ मुहम्मद मुस्तफ़ा जी सारे मके में बेअदबी थी वेंदी, ख्वारी थी पवंदी। मुंहिंजा दोस्तो, ही सारे मके वारा मुक़रर टाइम ते गॾु थिया। मुंहिंजे महबूब खे बि दावत मिली, हबीबन ताईं बि इहा कन्ने ॻाल्हि पहुती त हीअं बुत ॻाल्हायो आहे। ओॾी महिल मुंहिंजे दिल पर नबी वुज़ू कयो आहे, पंहिंजे घर जी कुंड जे अंदरि हथ मुबारक कया आहिनि। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, मूं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं कूड़ न ॻाल्हायो आहे। मूंखे नबूअत ॾिनी आहे त तो ॾिनी आहे। ए मुंहिंजा मौला, मुंहिंजी इज़त ॾिनी आहे त तो ॾिनी आहे। अॼु हिकिड़े बुत जे अॻियां मूंखे शर्मसार न कजांइ। ए मुंहिंजा मौला, मुंहिंजी इज़त ऐं भरम रखजांइ। ए मुंहिंजा मौला, अॼु बुत खां उहे लफ़्ज़ ॻाल्हाइजांइ जंहिंमें तुंहिंजे दीन जी हक़ानियत हुजे, तुंहिंजे नबी जी गवाही हुजे। सुभान अल्लाह। हुजूर जन दुआ घुरी आहे, को का
काफ जे अंदर हिकड़ो जिन रहंदो वो वॾी ताकत वारो वॾी हैबत ऐं हशमत वारो हुयो ॿाहिरों जीअं घर मोटियो आहे उन जिन जा ॿ पुट हुया घर जो अचे त ॿ पुट उन जा रोहन था वेठा पीउ पुछनि त बच्चा छो था रो चई बाबा रोऊं था जो फलाणो जिन जेको आहे उन फलाणे मके जे मुशरिक जे बुत जे अंदर जिन वञी ॻाल्हायो आहे त मोहम्मद कूड़ थो चवे नबूअत नाहे रिसालत नाहे जिन ॻाल्हायो आहे जंहिंते उन बुत जे मालिक सारे मके वारनि खे दावत ॾिनी आहे अॼु मुंहिंजो मोहम्मद करीम बि वञी रहियो आहे अॼु सारा दुश्मन बि गॾु थिया आहिनि अॼु वरी उहो जिन ॻाल्हाईंदो जेकॾहिं महबूब जे साम्हूं उन कूड़ी शाहिदी ॾिनी जिन ॻाल्हायो त पोइ असांजो दुनिया में जीअण छाजो असांजी मुस्लमानी छाजी असांजो कलमो पढ़ण छाजो बाबा पोइ तुंहिंजी हैबत तुंहिंजी ताकत तुंहिंजी मुस्लमानी छाजी उन जिन चयो बच्चा फिक्र न कयो मोहम्मद मुस्तफा जो मां गुलाम आहियां पंहिंजो सिर कटाईंदुसि पर नामूस रिसालत जी हिफ़ाज़त कंदुसि मोहम्मद मुस्तफा जे इज़त जो तहफ़ुज़ मां कंदुसि बच्चा तव्हां दिलगीर न थियो ओ पुटड़ा ओ मुस्तफा जा आशिक जिन्नो दिलगीर न थियो अॼु मां पंहिंजे दिल पर मोहम्मद जे तरफ़ां हिमायत में निकिरां थो सुभान अल्लाह ओ मिठा मुस्तफा जा आशिक जिन भी अथई सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल सारे मके जा मुशरिक गॾु थिया आहिनि हुन दावत कई सभिनी खे मानी खारायई पाणी पियारियई त हाणे सभु मुतवजे थी बुत विच में रखियो आहे हाणे चई सभु गॾु थियो ॾिसो मुंहिंजो बुत कहिड़ी शाहिदी थो ॾिए जेॾी महिल सभु मुशरिक मुतवजो थी उन बुत ॾे वेठा आहिनि होॾो हू मुस्लमान जिन आयो आहे जंहिं उन काफ़िर जिन जंहिं कल्ह ॻाल्हायो हुयो उन जिन खे ईंदे ई उफट मारे छॾियईं गुस्ताखे रसूल जो सिर कलम करे छॾियईं ऐं उहो मोमिन जिन बुत जे अंदर दाख़िल थी वियो सुभान अल्लाह ओ पुजारी त ख़ुशीअ में हुया त अॼु असांजी हिमायत थींदी बुतनि जी हिमायत थींदी जेॾी महिल सारे दुश्मननि जी जमीयत गॾु थी आहे उहो मुशरिक चवण लॻो ए मुंहिंजा पुत ॿुधायो मोहम्मद सचो आया कूड़ थो हणे ॿुधायो त बुत मबूद बरहक आहिनि या न त बुत में जुम्बश थी चुरपुर थी बुत ॻाल्हाइण लॻो फसीहो बलीग अरबी में बुत चवण लॻो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां शाहिदी थो ॾियां मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे ही रब जो महबूब आहे रब जो चूंडियल आहे सुभान अल्लाह बुत कूड़ा महबूद है ये नफ़ो नुक़सान न ॾींदा आहिनि मोहम्मद सचो आहे मोहम्मद जो रब सचो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल उन जिन बुत मंझां ॻाल्हायो आहे ओॾी महिल काफ़रनि जा मुंहं कारा थी विया शिकिलियूं पिछड़ियूं थी काटा हेठि झुकी पिया ऐं मुंहिंजे दिल पर नबी जो चेहरो ईअं बाक़ी पियो जे गुलाब जा गुल टिड़ी पवंदा हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलनि में हसीन चेहरो
ये गुलन में गुलाब नाए ओ जाने जाना जगने में तो जो जवाब ना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खुशी में फातिहाना अंदाज में आया। सुभान अल्लाह। काफरन जा मुंह झुकी विया, शिकिलियूं पुछड़ियूं दूत गंदा थी विया। सुभान अल्लाह। छो त बेअदबन खे सदाई ज़िल्लत ऐं ख़्वारी हूंदी। हाँ मुस्तफा जे आशिकन जा चेहरा बहकंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेके मदीने वारे साईं जा बेअदब, मुस्तफा जे असहाबन जा बेअदब, उन्हनि जा चेहरा उन्हनि जा सीना हमेशा पिटदा रहंदा। ओ बेटा जेको नबी जे शान में बेअदबी करे, जेको नबी जे यारन के घट वध ॻाल्हाए, कॾहिं बि दुनिया में इज्जत न ॾिसंदो, कॾहिं बि आख़िरत में कामयाबी न ॾिसंदो। सुभान अल्लाह। नशे खोर मवाली छाते मगज़ जो ख़राब थई, साहबन के गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। नशे खोर गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। साहबन के गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। नशे खोर मवाली छाते मगज़ को ख़राब थई, सहाबन के गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब। नबी करीम जे सोरन सां जद नाहकुनियत मटी थई, जुमो जमायत नसीब नाए, पाड़ रसूल पटी थई। नबी साईं जे सोरन सां जद नाहकुनियत मटी थई, जुमो जमायत नसीब नाए, पाड़ रसूल पटी थई। जंगुन में ॾिठियूं थियूं तो नई, ॼण वरतो जुलाब थई। साहबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। मवाली छाते भंग पलीत जा प्याला पी पो असीं लुकणबो आई। घणो करे घरवारीअ खे तूं जी जल सॾींदो आहे। सुभान अल्लाह। भंग पलीत जा प्याला पी पो असीं लुकींदो आई। घणो करे घरवारीअ खे तूं अमट सॾींदो आहे। शरीयत खे गाफ़िल कंदो तोखे ही शराब थई। साहबन के गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। साहबन के गारियूं ॾींदे कहिड़ो सवाब थई। साहबन के गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। यार जे यारन साण सड़ी थो क़यामत ताईं सरने। लिखो मोहम्मद रंज कयो थई, रोज़ वेठो तूं रड़ंदे। हशर खां अॻे ई थींदो हिसाब ई किताब थई। हशर खां अॻे ई थींदो हिसाब ई किताब थई। साहबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। साहबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो। ओ मिठा तनकीद नथो कयां, हक़ जी ॻाल्हि थो ॿुधायां। मुंहिंजे दिल पर नबी जे असहाबन खे जंहिं घट वधि ॻाल्हायो, मदीने वारे साईं फरमायो उनखे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थी सघंदी।
ओ मिठा जन तोखे ॿुधायो आहे ग़लति ॿुधायो आहे कूड़ू चुरतू रिवायतूं ॿुधायो तोखे साहबनि सां दिलि में नफ़रत विधी अथनि अचु मां क़ुरान थो खणी तोखे ॿुधायां तोखे यकीन न अचे मां क़ुरान मथे ते खणी ॿुधायां भला जेकॾहिं तूं चङी त क़ुरान हदीस मां हज़ारे दलील ॾियां त मुस्तफ़ा सचो मुस्तफ़ा जा यार बि सचा असहाब बि सचा ओ मिठा जेके अॼु बि दिल पर नबी सां मज़ार में गॾु अबू बकर उमर सुता पिया ओ मिठा जन उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो मदीने वारे साईं फरमायो त जे मुंहिंजे असहाबनि खे गार ॾिनी जन्नत जी सुरहाण न सघंदो दोज़ख हुन जी जाइ हूंदी ओ मिठा ये बद अक़ीदगियूं छॾे अॼु सुहिणो अक़ीदो सुन्नत जमायत वारो रख सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका काफीहिन्न कासिरातु तर्फ लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान वबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह केड़ा केड़ा थकजी पिया सची सची ॿुधायो हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये न जो हितो तो वरी फजूरी को पढ़ो नमाज न छॾिजो नमाज न छॾिजो लम यतमिसहुन्न जन के जिन्ननि ऐं इंसाननि उन्हनि जी कुआरप खे ख़त्म न कयो आहे उहे पाकीज़ा कुआरियूं बेटे वारा तुंहिंजे वनवाह में वेठियूं आहिनि हितों वारी ज़ाल न जॾहिं मुड़ुस खे घटि वधि ॻाल्हाईंदी आहे आहिनि न खटर सुभान अल्लाह हितों वारी ज़ाल जॾहिं मुड़ुस खे घटि वधि ॻाल्हाईंदी आहे त उहो जन्नत वारी कुंवार हूर जेका आहे उहा पारा तो ॾींदी कातलक अल्लाहु ताला वहुव दखीलुन इंदक ओ अल्लाह शल चट करई मुंहिंजे परदेसी मुड़ुस मुसाफ़िर खे तंग न कर सुभान अल्लाह मुंहिंजे मुड़ुस खे तंग न कर सुभान तो वटि चंद ॾींहं महिमान मूं वटि ईंदो पोइ ॾिसजांइ त कीअं थी इज़तूं कयांसि वॾा पोइ बीठा हाणे हेॾे थोरो मूड़े ध्यानु कजो हिकिड़े माण्हू जी शादी जा ॾींहं ॿधिजी विया कुंवार खे मेहंदी बि लॻी वई कुंवार वना में वेठी आहे वञी फुर कई घोट वञी फुर कई घोट वञी फुर कई पकड़िजी पियो ऐं वञी जेल में वेंदो सेंट्रल जेल हैदराबाद और नारा जेल में सियाणो चइबो या बेवकूफ़ चइबो हा अरे नादान हो कुंवार तुंहिंजी वनवाह में वेठी आहे तूं वञी धाड़ो आयो अहिड़ो कमु वञी कई तूं वञी नारा जेल पहुती ओ मिठा रब त तुंहिंजे लाइ जन्नत में 70 हूरियूं तुंहिंजे वनाह में विहारे छॾियूं आहिनि ऐं तूं वरी असहाबनि खे गारियूं ॾेई हली वञे जहन्नम में तूं वरी गुनाह करी चोरियूं करी फुरूं करी ज़िनाऊं करी शराब पी हलियो वञी जहन्नम जी भड़कंदड़ बाहि में तुझी सियाणप चइबी आहे बेवकूफ़ी ओ मिठा पोइ रुकजी वञ गुनाहनि खां बुराइनि खां रुकजी वञ ख़ुदा जो ख़ौफ़ रख बेहयायुनि खां पाण खे बंदि कर नेकी जे रस्ते ते हल चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह रब तो फरमाए उहे हूर
तव्हांजे वनवाह में वेठियूं आहिनि जो लमियत मिसहुन इंसन क़ब्लहुम वला जान, जिन इंसान उन्हनि जे करीब भी न आया आहिनि, ये तव्हांजे इंतजार में वेठियूं आहिनि। सुभान अल्लाह। कअन्न हुन्नल याकूत वल मरजान, उहे अहिड़ियूं सोहणियूं आहिनि, अहिड़ियूं हसीन जमील आहिनि। मौलवी साहब तकरीर कई, हेड़ियूं होड़ियूं सोहणियूं, हेड़ियूं होड़ियूं हसीन जमील। त हमरा पे ॿुधे ॿुधी ॿुधी चई मौलवी साहब पीछे मेदी बान खो केॾे वेसी, उन घर वारी जो नालो बान खो, मेरी बान को किरे वेसी, चई ये इया बि मिलसी ते को वरी ए वलो कनु सोहणी होसी, कि मेरी बान को कनु भी सोहणी होसी, वो बेचारी कोजड़ी हुजे शादी कि पीछे तारीफ क्यों मेरा मस्जिद में झट मारे नहीं। सुभान अल्लाह। मेरी बान को भी सोहणी होसी उना को, हाणे जब तक इया ख़बर को नहीं तो को बान को भी इन का वधीक हसीन जमील सूरत में थी पो जन्नत में वेंदी। सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम वेठा हुजनि, हिकिड़ी कुराड़ी औरत आई, या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो सही मां जन्नत में वेंदसि। हबीबन फरमाया त कुराड़ा जन्नत में कोन वेंदा। अचे माई बरोट कया वठी रुनी, अल्लाह जो नबी चए तो जन्नत में कोन वेंदा। माई ज़ार ज़ार रोए वेठी, तेसी ॿाहिरों हज़रत बिलाल आयो। अमां छो थी रोई कि अञा न रो बिलाल, हुजूर जन फरमाया कुराड़ा जन्नत में कोन वेंदा। हज़रत बिलाल आयो, चई तो माई तो ॻाल्हि समझी न हूंदी, हुजूर जन जी ॻाल्हि न मूं पाण समझी आहे। साईं जन फरमाया कुराड़ा बेइज्जत में कोन वेंदा। हज़रत बिलाल आयो, साईं माई रोए थी वेठी, तव्हां हुनखे चयो त कुराड़ा जन्नत में कोन वेंदा। हबीबन फरमाया त बिलाल कारा बि जन्नत में कोन वेंदा। अचे बिलाल बि रोअण शुरू कयो, माई होॾे वेठी रोए, बिलाल हेॾे वेठो रोए। हबीबन सॼो वञी, छो था रो? चइसि अञा न रो। साईं फरमायो त ॿुधो, कुराड़ा जवान थी पो जन्नत में वेंदा, कारा घोरा चिट्टा सोना थी पो जन्नत में वेंदा। सुभान अल्लाह। बेहश्त में को भी कुरारो न हूंदो, को कारो न हूंदो, को कोठो न हूंदो। हर इंसान 18 सालन जो गठूर जवान मुछुन जी सावल सां हूंदो। सुभान अल्लाह। न कपड़ा मेरा थींदा, न हुस्न जवानी खत्म थींदी, न थुक न सिंग न लेस, न बुखार न तप न तो, न पेशाब न हवा जो ख़ारिज थियण। जन्नत जा ताम खाई ओगराई ॾींदा, मुश्क खां वधीक खुशबू ईंदी खाधो हज़म। सुभान अल्लाह। न उन्हनि जी कॾहिं जवानी घटिबी, न उन्हनि खे पीरी ईंदी, न उन्हनि जे हुस्न में कमी ईंदी। वरी जुमे जुमे जे ॾींहं ते हुस्न जी बाज़ार लॻंदी। सुभान अल्लाह। जुमे जी नमाज़ पढ़बी आहे न जंहिं टाइम ते, उन टाइम ते बाज़ार लॻंदी। हेॾो बि कतारूं दुकाननि जूं, हेॾो बि दुकाननि जूं कतारूं। दुकान हिन मेहड़ जे वापारियुनि वारा न सम्झो, जो अॼु कपिड़े जो वाल 20 रुपया त सुभाणे वरी साॻो वाल 35 रुपया। अरे हे 15 रुपया राति में चढ़ी आहे। इहे दुकान न हूंदा, उहे कहिड़ा दुकान हूंदा? हसीन जमील तस्वीरूं रखियूं हूंदियूं, पोर्ट्रेट, वॾियूं डिघियूं तस्वीरूं, पर हिकिड़ी तस्वीर ॿी खां वधीक सुहिणी हूंदी। हिकिड़ी खे ॾिसी चवंदा वाह जी सुहिणी आहे, वरी ॿी ॾिसंदा अल्लाह हुस्न त हिन में, टी ॾिसंदा त हू चवंदा अल्लाह हुस्न त हिन में आहे। अहिड़ियूं तस्वीरूं रखियूं हूंदियूं। पोइ चवंदो जहिड़ी मुंहिंजी सूरत अचे उन तस्वीर ते हथ रखंदो पाण ओड़ो सुहिणो थी पवंदो। सुभान अल्लाह। हाँ, हिते जहिड़ा ठहिया आहियूं तहिड़ा ठहिया पिया आहियूं। पिनोड़ो विझंदो आहे न कारब में थोपो विझंदो आहे,
जड़ो कारब मुंबार मिठी निकती समझो जेड़ा ठया सी ये अन्या भी नहीं होनी लिख पोते अगते न सुभान अल्लाह। पर जन्नत में हर मानू हसीन हूंदो हर मानू सुहिणो हूंदो वरी मन पसंद सूरत मिलंदी चो हेड़ी मुंहिंजी सूरत थे ओड़ी सूरत सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो उन हुस्न जमाल में अल्लाह ताला जल शानो उनखे हूरूं कुआरियूं नींदो उहे ईअं हूंदियूं का अन्न हुनल याकूत वल मरजान जे याकूत ऐं मरजान थींदा आहिनि क़ीमती हसीन पत्थर सोना चमकदार ईअं उन्हनि जा हुस्न ऐं जमाल हूंदा उन्हनि जे चेहरनि में जी आईननि में तस्वीरूं नज़र अचनि एॾा हसीन चेहरा हूंदा उन्हनि जा ॾंद सोना अखियूं कुशादियूं भिरूं जाड़ा चेहरा चमकदार पेशानियूं कुशादियूं कद सिधा। मुंहिंजा दोस्तो न कॾहिं बीमारी न कॾहिं कुराड़ पई पीरी ईंदी हमेशह हमेशह मज़नि में लज़तुनि में जा शइ घुरंदा सां मिलंदी वेंदी। सुभान अल्लाह। हिते सी बेटे जे ॿारो कंदो बनी छा कंदो बनी हाणे उते जन्नत में जो पहुचंदो अल्लाह सियारे जी मौसम अची वई आहे चिटनि जी मुद्दा चणा पोखींदोसि मटर पोखींदोसि सुभान अल्लाह अल्लाह सारियूं रोंबे जी मौसम यादि ईंदसि हितो वारी वरी पहुचंदो यार उहा पोख ॾिसां त हीअं ज़मीन खेड़जी वेंदी वरी रोंबो थी वेंदो वरी से फसल तैयार थी वेंदो वरी लापारो थी वेंदो न को थ्रेशर न कुझु लापारो थी आनंद ओ जबलनि जेड़ा ढेर थी वेंदा हुनजी दिल जी ख्वाहिश पूरी थियण जे लाइ सुभान अल्लाह। पुट सम्झो था हा वमा तश्तहील अनफुस जीअं चवंदो तीअं थी पवंदो। सुभान अल्लाह। बेटा दुख जा ॾींहं हिते चंद ॾींहं दुख जा हिते आहिनि जेके हिते कमाए वरितई न पोइ हमेशह मज़ा ई मज़ा मज़ा ई मज़ा लज़त। सुभान अल्लाह। अॼु निमाज़ ॾुखी थी लॻे रोज़ो ॾुखियो थो लॻे सुन्नत नबी जी ॾुखी थी लॻे छो त माण्हू खिलंदा ॾाढ़ी ते जेको घर मां कावड़ जी ज़ाल जा खाई निकिरंदो सो वॾाड़ी वारे जी कावड़ी है मुल्ला ॾाढ़ सुभान अल्लाह। हाँ अफ़सोस मुंहिंजे महबूब जी सुन्नत नथी वणे न आहे हाँ वो मिठा माण्हू खिलन भली खिलन दुनिया खिले परवाह न कर फतवाऊं मिलन परवाह न कर। सुभान अल्लाह। चरियो आया मोला दाद वेठो आहे मके में तव्हांजे बेटे वारो मके मां फोन कई त मुंहिंजी फरमाइश थी इहो शेर ज़रूर ॿुधाइजांइ। चरियो आया मोहब्बत में चरियो आया सुभान अल्लाह। खिले थी खल्क छा थी पियो नई परवाह का कंहिंजी खिले थी खल्क छा थी पियो नई परवाह का कंहिंजी फ़क़त राज़ी रहे राणो फ़क़त राज़ी रहे राणो जिनी कद में कियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया उनको आखो बुखारी जो न मेरे में मलामत जो नको आखो बुखारी जो न मेरे में मलामत जो ये दरिया था नंजा तलब में सब तरियो आया चरियो आया मुझी महबूब दिल मोहे मुझी महबूब दिल मोहे फसाए कैद क्यों
काबू करमुला इन चराए करमुला इन चराए में वॾो भाग में भरियो आया चरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया मिठा मानू खिलन भली खिलन दुनिया रुसे भली रुसे पर शल मदीने वारो साईं राज़ी हुजे ओदा ओ मिठा माल कम नहीं दई पुट कम नहीं दई सोन ज़ेवर चांदियूं कम नहीं दई कम ही दई त अमल सालिया कम ही दई सुभान अल्लाह ओदा ओ वडेरा साहब ओ जमींदार ओ मिल्कियतुन मिलण वारा ये मिल्कियतूं इते रहिजी वेंदई हथे खाली कब्र जे मिट्टीअ जो मेहमान थी वेंदी सुभान अल्लाह पोयों वरी ख़त्म बयान सी हाँ हर कंहिंजा पुट हाजी कमरदीन जे पुटनि जहिड़ा त कोन थींदा न सभई त हाजी अब्दुल खालिक कोन थींदा मरी वेंदा आहिनि त ख़त्मे सां बि यादि कोन कंदई पोयर ओ मिठा अॼु वक़्तु थई रब खे राज़ी करे वठ अमल सालिह करे वठ नेकी जे रस्ते ते हल उथंदे वेंदे चओ अल्लाह मां वरी साॻी क़ुरान जी आयत तो वरजाया वलिमन ख़ाफ मक़ाम रब्बिही जन्नतान जेको माण्हू अल्लाह जे अॻियां बीहण वारे ख़ौफ़ में टिनो त मां रब जे अॻियां पेश थी कहिड़ो जवाब ॾींदुसि इन माण्हू जे लाइ जन्नतूं रब तयार करे छॾियूं सुभान अल्लाह अल्लाह जो खौफ रखो खुदा का डिजो गुनाहन का बचो बेफरमानियन का बचो सोने नबी जी सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलंदे हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह सुभान अल्लाह ओ जेके नमाज न पढ़ंदा आहियो अॼु अहद कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदा नमाज अमड़ियूं भेनरूं बि पढ़ंदियूं ऐं जेके मूवी ते था ॿुधनि वेठा उहे बि पढ़ंदा हाँ सभु नमाज़ पढ़ो ऐं गुनाहनि खां बचो बुराइनि खां बेफ़रमानियुनि खां बचो सोने नबी जी सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो त अल्लाह बि राज़ी मदीने वारो साईं अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम सभिनी जे हक़ में दुआ सबको पंहिंजे मतलब लाइ आमीन कहे इंतजाम और इंतजाम संभालिन अल्लाहुम्मा इग़फिर लना ज़ुनूबना व इसराफना फी अमरना व थब्बित अक़दामना या अरहमर राहिमीन या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरी फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनी मुश्किलातूं आसान कर इन पूरे मुजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा या अल्लाह हाजी कमरदीन जी मग़फ़िरत फरमा ए मुंहिंजा मौला जे मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ ही जलसो रखायो वियो आहे मौला उन जी मग़फ़िरत फरमा उन जा दर्जात बुलंद फरमा उन जे पुट जावेद अहमद खे तूं अजर अता फरमा इन ख़ैरात जो उनखे बहितर सिलो अता फरमा ये मुझा मौला इन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना